मुझा अजीजो मुझा भाइरो संभालियो पाण मेहरबानी करे सियाणा थो बराबर अल्लाह रहीम बिया बराबर अल्लाह करीम बिया पर याद रखो अल्लाह जो नालो कहार भी आए याद रखो अल्लाह जो नालो जब्बार भी आए याद रखो अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आ याद रखो अल्लाह शदीदुल अज़ाब जो मालिक भी आ याद रखो अल्लाह अज़ाब अलीम जो मालिक भी आ याद रखो अल्लाह अज़ाब अज़ीम जो मालिक भी आ इन्ना बत्श रब्बिका लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्त दो ओ मुझा अज़ीज़ो मां दादो हम जलसे दे मुखे बुधाइन बिया किसे गोठ जे वडेरे जी पुट जी शादी में उन राग हलायो अचानक गोठ में फोतगी थी पई गोठ जा माण्हू मिली जुली वडेरे वडाया वडेरे के चवणे माण्हू मरी विया मेहरबानी करे राग बंद कर जे मां राग बंद न कंदुमि रोज माण्हू मरंदा आहिनि मुंहिंजे पुट जी ख़ुशी आ राग हलो ॿुधाइण पिया चए साईं इब्राहिम सॼी राति राग हलियो पियो वीचारो ॼण त जनाज़ो तड़पंदो रहियो आख़िर वरी ॾींहुं थियो सुबुह जो टाइम वरी बि राग हली रहियो 10 बजे जो टाइम आ नमाज़ जनाज़ा जो वक़्तु आ वरी ॻोठ जा माण्हू मिली जुली वडेरे वडाया वडेरा हाणे त महिरबानी करे राग बंदि कर त नमाज़ जनाज़ा पढ़ूं चए मां तव्हांखे राति ई जवाब ॾिनो वरी ॿीहर छो आया हो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त चवण पिया चए साईं इब्राहिम असां वापसि मोटियासीं नमाज़ जनाज़ा होॾो पढ़ूं पिया हेॾो राग जो आवाज़ हली रहियो ख़बर न पई अल्लाह खे अहिड़ी कावड़ आई उन वडेरे ते हिकिड़े हफ़्ते जे अंदरि अल्लाह साईं वडेरे खे खणी खट ते उछलायो बीमार थी पियो पुटनि वठी खयूं पंहिंजे पीउ खे दादूअ में ॾेखारियूं लाड़काणे ॾेखारियूं कराचीअ ताईं खणी विया इस्लामाबाद ताईं खणी विया डॉक्टरनि जवाब ॾिनो डॉक्टरनि चयो त हिन जो जेरो ख़तम थी वियो आहे हाणे हिन जो इलाज ई न आहे हिन जे मौत जो इंतज़ार कयो ॿुधाइण पिया चए साईं इब्राहिम इहो ॻोठ जो वॾेरो पियो आहे हाणे खट ते न वात में पाणी थो वञेसि न मानीअ जो गिरो थो वञेसि हाणे मरण जे इंतज़ार में आहे साल फिरी आयो आहे मौत वेझो नथो अचेसि न की मरे थो न की सिहत ई नसीब थिएसि थी ला यमूत फ़ीहा वला यहया अन्या वॾी आवाज़ सां जो अल्लाह बेपरवाह जो अल्लाह बेनियाज़ अल्लाह मूंखे ॿुधायो चए साईं इब्राहिम रब खणी खट ते उछलियो अथसि साल फिरी आयो आहे मौत वेझो नथो अचे इंतज़ार में आहे मिट माइट पुट बच्चा ॿार सभु बेज़ार थी विया आहिनि त मरे त जान छुटे पर मौत हिन जे वेझो नथो अचे पाण बि मौत जे इंतज़ार में आहे पर मौत अचेसि ई नथो इहा तो अल्लाह जी पकड़ खुदा जा वानो कुछ सोचो मां हेॾे वियुसि हैदराबाद जे पासे ॾे उते बि मूंखे अल्लाह जी पकड़ ॿुधायो मूंखे चयोसि हिकिड़े नौजवान वॾी स्क्रीन टीवी वठी अची कमरे में लॻाए वरी बंदि करे कमरो सियारो ऐं उहा स्क्रीन हलाए अकेलो पाण पोइ अलाए छा बि ॾिसे पियो बहरहाल खुदा जी पकड़ चऊं त उन जे कमरे खे लॻी बाहि जो लॻी अलाए सुतो पियो अलाए ॾिसे पियो टीवी अलाए जागे पियो बहरहाल बाहि लॻी त दुधड़ाट थी विया सभु ॻोठ वारा भॼंदा डुकंदा आया अची जो दरवाज़ो जो टोड़ियूं छा ॾिसूं त कमरो त सड़ी वियो आहे टीवी त सड़ी वई आहे पर उहो हमराह बि सड़ी कोयला थी वियो आहे जो वीचारे जो जनाज़ो बि ॾिसण जहिड़ो न आहे ॿुधाइण पिया अचे साईं न वीचारे खे गुसल ॾियरायूंसि न कफ़न पारायूंसि ईअं ई वीचारे खे रुमाल में वेड़े कब्रस्तान क़ब्र जे हवाले कयो इहा त रब जी पकड़ वरी मां हेॾे वियुसि गड़िया सिंह जे पासे ॾे ज़ात जा उनड़ मूंखे अल्लाह जी पकड़ उते ॿुधायूं चई साईं हिकिड़ो नौजवान कुकड़ विड़ाईंदो ॾाढो आलम झलींदा हुआसि ॾाढो तबलीग जमात वारा झलींदा हुआसि पर मुड़ंदो न हो हिकु ॾियारे जे कुकड़ विड़ाए 5000 जी शर्त ते
जॾहिं उहो कुकुड़ विढ़ियो मल त खटियो वो रांद त खटियो 5000 त कुकुड़ खटियो पर उन जे कुकड़ के अख में एडो धक्को लगो जो तारो किरी पियो वीचारे जो तारो निकरी आयो बुधायन पिया जी साईं इब्राहिम एक पासे को कुकड़ को तारे मो रत पी वे बे पासे को गोड़ा पिया वंज अल्लाह अकबर कबीरा हिन जे खुशी में जी कुकड़ के भाकुर पातो चुमीन ने कुकड़ के ऐं 5000 हथ में जले हेडो जन आसमान को मथों बिजली किरी बिजली जो आई त हिन के सफ़ा एड़ो वरते बुधायन पिया जी साईं कुकुड़ हथ मो छडाए जी पैसा छडाए जी हे किरी पियो उज़वा बुज़वा हिन जा फिरिया वात बात शिकजियो 5 मिनट तड़पदो रहियो जे बिजली करंट हण दिया इं तड़पी तड़पी आखिर दुनिया जो जान छड्यो हलियो ये तो अल्लाह जी पकड़ जा वाक्या ताके बुधाय अल्लाह जी पकड़ जा वाक्या त ता जा हाम फाटी पा अल्लाह जा बानो कुछ सोचो कुछ फिक्र कियो रब पांजो नाराज न कियो केडा अज़ाब केडियूं तबाहियूं अखियुनि सां ॾिसियूं वेठा ऐं पोइ बि सुधरण लाइ तयार न केॾो करोना जो अजीब अज़ाब असांजे मथां आयो न ॿुधोसि न ॾिठोसि अहिड़ो अज़ाब मर्द मायूं सभु घरनि में बंदि थी विया ताला सभिनी खे अची विया बाज़ारियूं बंदि रोड रस्ता सुनसान जे रस्ते सां निकरूं ॿिया रुगी रुञ ई रुञ रुगी सुञ ई सुञ रोड रस्ता खाइण ॿिया माण्हू त रोडनि ते न पियो मिले पर को गधो को कुत्तो का बिल्ली भी नजर न पियो अचे को जानवर भी नजर न पियो अचे को पखी परंदो भी नजर न पियो अचे वरी यो करोना अज़ाब अञा हले पियो त वरी माकड़ वारो अज़ाब आयो वरी अञा माकड़ वारो अज़ाब हले पियो त वरी महांग वारो अज़ाब जेको अञा ताईं हली रहियो आहे केॾो पेट्रोल महांगो केॾी डीज़ल महांगी केॾो अटो महांगो केॾो घी महांगो गरीब वेचारा खाइण जे लाइ परेशान आहिनि अल्लाह अकबर कबीरा सुकनि जे हवा में सावा भी सड़जंदा वरी हे बरसात वरी हे ॿोॾियूं केॾियूं तबाहियूं थियूं केॾियूं बर्बादियूं थियूं केॾनि माण्हुनि जा घर हलिया केॾा फसल हलिया इज्जत ऐं पर्दे वारा माण्हू न्याणनि निमाणनि खे वठी वेचारनि रोड ते विहारियो अल्लाह अकबर कबीरा पाण ॿियनि खे खाराइण वारा वेचारा पाण गिरह जे लाइ तड़पनि पिया वॾनि महिमाननि खाननि वारा पाण वेचारा पाणीअ जे ढुक लाइ परेशान हा वॾनि जाइनि वारा वेचारा बचनि ॿारनि जी छत लाइ परेशान हा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो हेॾा अज़ाब हेॾियूं तबाहियूं हेॾियूं बर्बादियूं पोइ बि असां सुधरण लाइ तयार न आहियूं पोइ बि असां रब जे दर ते अचण जे लाइ तयार न आहियूं पोइ बि माफ़ी वठण लाइ तयार न आहियूं आख़िर तव्हांखे थी छा वियो आहे छो तव्हांजे दिमाग़ खे ताला लॻी आहिनि छो तव्हांजे दिलि खे ताला लॻी आहिनि छो तव्हां अल्लाह परवाह थी पिया हो हे जेके भी अज़ाब दा अचनि ये इन जे लाइ दा अचनि त अल्लाह फरमाए थो तव्हां मुंहिंजे मोटी अचो मन मुंहिंजो दर सुञाणियो मन मुंहिंजो घर सुञाणियो मन मुंहिंजो क़ुरान सुञाणियो मन मूंखां माफ़ी वठो त मां रहम कयां अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू लहु या इबादियल्लज़ीना अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां खुदा जो वास्तो तो रब दे मोटी अचो रब सॾेव थो काॾे था भॼो अल्लाह अदा मां तव्हां खां पुछा थो कयां रब खां भॼी वेंदव ॻाल्हायो ई नथा
अरे भाई दो भजो रब फरमा इन्नहु वला रजी लकादिर मां ताके मोटाइण दे वसवारो आ जेकॾहिं प्यार में मोहब्बत में कुर्ब में नथा अचो मुझे मुझी मस्जिद नथा अचो मुझी नमाज नथा पढ़ो मुझे कुरान दे नथा अचो याद रखो इन्नहु वला रजी लकादिर मां अल्लाह सही ताके मारे भी पाण दे घुराइंदो मां रब चैलेंज ॾिनी फरमाए फी बुरूज मुशय्यद तोने लोहन कोटन में पाण के लिकाइंदो मां उते भी मारे ताके कब्र में पुजाए सब हिसाब किताब वरदो मां खुदा जा बानो कुछ सोचो कुछ फिक्र क्यों भजऊं भज लगी पिया नथी वणे अल्लाह जी मस्जिद नथो वणे अल्लाह जी कुरान जी तिलावत नथी वणे नमाज भज भजा अल्लाह हूं भजो न अल्लाह दे अचो केड़ा केड़ा इरादो था कि इंशाअल्लाह रब देंदा केड़ा केड़ा इरादो था कि इंशाअल्लाह नमाज पढ़ंदा केड़ा केड़ा इरादो था कि इंशाअल्लाह नेक थींदा मुझा अजीजो मां मिंथ करण आया ताके अल्लाह जी ज़ात जो कसम खबर न पवंदो दुनिया जो जान छड़ियो हलिया वेंदो पोइ वेठा रोईंदा मां हाणे वियुसि कंडियारे हाणे महीनो थियो आहे मूंखे ॿुधाइनि पिया अची साईं इब्राहिम हिकिड़े माण्हूअ न चोटीअ जा ज़ोर ॾेई पसंदि जी घरवारी वरिती वरी उन घरवारी जे लाइ पैसे वारो किरोड़नि जो बंगलो VIP तयारु कयईं वॾो महल ॿुधाइनि पिया अची साईं ॾींहं जो 12:30 वॻे कुंवार के वठी आयो अची बंगले में विहारे ॾाढो ख़ुशि हुयो हिक हिक दोस्त सां भाकुर पाए हिक हिक दोस्त के चुमियूं ॾे पाण मिठाइयूं खाराए पाण मानियूं खाराए हेॾे पियो भॼे होॾे पियो भॼे ईअं घुमंदे घुमंदे आख़िर वीचारो शाम जो 5 वॻे किरी पियो वॾो धमाको थियो सभिनी चयो त छा थियो चई घोट किरी पियो अड़े बाबा छा थियो खणो वीचारे घोट खे ॿुधाइनि पिया चई साईं इब्राहिम खणी वञी अस्पताल पुगाद डॉक्टरनि चयो त हिनखे मेजर अटैक पइजी वियो आहे हिन को ख़ुशी बर्दाश्त न थी आहे हिन जी दिलि फाटी पई आहे हाणे हिन जो बचणु नामुमकिन आहे असां इलाज कयूं था वधीक रब खे पारंदा ॿुधाइनि पिया चई साईं 2 कलाक उहो डॉक्टरनि जे ज़ेरे इलाज रहियो आख़िर घोट जो जनाज़ो कढी ॾिनो ॿुधाइनि पिया चई साईं इब्राहिम जॾहिं घोट जो जनाज़ो खणी चई बंगले में पुगासि अल्लाह जन्नत रोए पई कुंवार तो रोई रोई बेहोश थी किरी पई घोट जा अबो मां त बेहोश भाइर भेनरियूं त बेहोश अल्लाह क़यामत जो मंज़र हो पंहिंजा त रोअनि पिया पर परावा बि रोअनि पिया सजण त रोअनि पिया पर दुश्मन बि रोअनि पिया पर ईअं पियो लॻे ॼण त बंगले जूं दरियूं दीवारियूं बंगले जूं भितियूं भी रोअनि पियूं नए बंगले में नई कुंवार सां वीचारे के हिकिड़ी रात भी घरवारी सां कचहरी नसीब न थी उहा रात वीचारे अकेले सिर कब्रस्तान वञी कब्र में गुज़ारी अल्लाह जा बानो इहा ज़िंदगी आहे इहा हयात अॼु मां तव्हांजे साम्हूं झोल फैलाइण आयो त अॼु मां तव्हांखे मिंथ करण आयो अॼु मां तव्हांखे मेड़ करण आयो खुदा जो वास्तो अथव जल्दी नेक थियो जल्दी निमाज़ी थियो ईअं न चयो त सुभाणे नेक थींदासीं ईअं न चयो त परीहं नेक थींदासीं ईअं न चयो तरीहं नेक थींदासीं ईअं न चयो त हज कयूं पोइ नेक थियूं ईअं न चयो त उमरा कयूं पोइ नेक थियूं ईअं न चयो त कुराड़ा थियूं पोइ नेक थियूं इहो शैतान जो धोखो अथव अल्लाह जी ज़ात जो कसम आहे पकी मानी बि या नसीब हथ वारो गिरोह बि या नसीब अहिड़ो वाक़ियो असांजे पाड़े में थियो ॿुधाइनि पिया चई साईं नौजवान मज़ूरी करे शाम जो घर पुॻो घर भातियुनि खे चई मूंखे बुख लॻी आहे मानी ॾियो हुननि मानी ऐं भाॼी साम्हूं रखियोसि हीअं गिरोह भञी मानीअ मां भाॼीअ में ॿोड़े अञा वात ते वीचारो पुॼाए पियो त गिरोह वात ते पुॻो ई न त वीचारे खे ओकारो आयो ओकारे में उल्टी आई उल्टी सॼी रत में भरी पई रड़ियूं पइजियूं घर में दाऊं पइजियूं यकदम नौजवान खे खयूं अस्पताल डॉक्टरनि चेकअप कयो डॉक्टरनि चयो त हिन नौजवान जो जेरो फाटी पियो आहे हिन जो इलाज हिते शिकारपुर में न आहे सखर खणोसि या कराची ॿुधाइनि पिया चई साईं इब्राहिम जीअं जो वीचारे खे खणी एम्बुलेंस में विधोसि अञा सखर ई न पुगासि त रस्ते में दम परवाज़ थियो हुते मानी पकी पई आहे हुते भाॼी पकी पई आहे हथ वारो गिरोह बि वीचारे खे नसीब न थियो इहो तो नौजवान वञई दुनिया जो जान छॾी अञा कीअं वाइदो कयूं तव्हां ॿुधायो जेको तव्हांखे असर करे असां त हक़ीक़त इहा त थकी पिया आहियूं भॼी 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 वाइदो करे ॾींहं जो 3-3 4-4 होॾे वाइदो करे वरी हुते था पुॼूं गाॾियूं भॼाए भॼाए थकी पिया आहियूं
पर मुसलमाननि जो इहो हाल आहे हिकु कन वाइज़ ॿुधंदा ॿिए कढी था छॾनि रुगी चस्काई थी पिया आहिनि हिकु त मां रोईंदो आहियां चवंदो आहियां त क़ुर मजीद ॿुधण वारा घटिजी विया वरी जेकॾहिं आहिनि बि दाणा कणा क़ुर शरीफ़ जे ॿुधण वारा उहे बि चस्काई वाह जो फलाणे वाइज़ कयो वाह जो फलाणे तकीर कई बसि वाह करे सॼी तकीर वाह में ॿोड़े था छॾियूं ख़ुदा जो वास्तो तो अॼु मां मिंथ थो कयां अमल जी महिनत कयो हिकु दफ़ो ज़िंदगी मिली आहे वरी न मिलंदी पंहिंजी न विञायो ज़िंदगी गुनाहनि में बेहयाईअ में बुछड़ाईअ में अॼु सभु इरादो कयो जो इंशाअल्लाह ताला अॼु खां बाद में नेक थींदासीं हथ मथे खणी चयो इंशाअल्लाह अॼु खां बाद में निमाज़ी थींदासीं चयो इंशाअल्लाह ताला रमज़ान जो हयाव कंदासीं चयो इंशाअल्लाह ताला रोज़ा रमज़ान जा रखंदासीं मेहमान महीनो अचे थो रमज़ान शरीफ़ उनजो ख्यालु कजो उनजा रोज़ा रखिजो रमज़ान में क़ुर जी तिलावत कजो तिलावत ॿुधजो तरावियां निमाज़ पढ़जो महिरबानी करे इन टच मोबाइल के घटि में घटि रमज़ान में तो बंद कजो चो इंशाअल्लाह ताला इन टच मोबाइल के जो रमज़ान में बंद करे पेटीअ में उछलाईंदासीं अबा इरादे जो भी सवाब आहे वॾे आवाज़ सां जो इंशाअल्लाह उहा त मूंखे बि पका जो तव्हां असली इहो कमु न कंदो जो तव्हां हिरी पिया अहिड़ो नशो हीरोन में ना है एड़ो आफीम में नशो ना है एड़ो चरस में ना है एड़ो भंग में नशो ना है एड़ो सिगरेट में नशो ना है जेड़ो इन मोबाइल में नशो है मां तो समझा तो ॾाढो ॾुखियो कमु आहे तव्हां न करे सघंदो पर पोइ बि इंशाअल्लाह कयो मन अल्लाह तव्हांजी इंशाअल्लाह क़बूल करे मन रमज़ान जे महीने में इहा टच मोबाइल तव्हां खां परे रहे मन तव्हां अल्लाह जे दीन में क़बूल थी वञो निमाज़ में क़बूल थी वञो मन तव्हांखे अल्लाह साईं पंहिंजे रस्ते में क़बूल फरमाए मन तव्हांजा अल्लाह दुनिया में भी बेड़ा पार फरमाए त आख़िरत में भी बेड़ा पार फरमाए तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुर शरीफ़ ॿुधायमि मां बि ॾाढो थकल आहियां भॼां रोज़ माशाअल्लाह जलसा प्रोग्राम वाइज़ मां इहो ई सही है जी 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 हाँ अवा सब तो पहिरियों 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो।